आर्मी रॉकेट फोर्स कमांड जो मक़ामी तौर ते तैयार कल फतह 2 मिसाइल सिस्टम जो कामयाब तजुर्बो। मिसाइल सिस्टम जदीद तरीन एवियोनिक्स ऐं जदीद नेविगेशनल टेक्नोलॉजी सां लैस आहे। ISPR जो चवणु आहे त तजुर्बे जो मक़सदु मुख़्तलिफ़ फ़नी पासनि जी तस्दीक़ करणु ऐं बहितर दुरुस्तगी वारे निज़ाम जी कारकर्दगी जो जाइज़ो वठणु हो। मश्क जो मक़सदु मुख़्तलिफ़ ज़ेरी निज़ामनि जी कारकर्दगी खे जाचणु हो। सदर मुमलिकत वज़ीर आज़म ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस तरफ़ां मिसाइल कामयाब मिशन मश्क में हिसो वठंदड़नि जी महारत लगन ऐं अज़म जी वाखाण। जुडिशल कमीशन इस्लामाबाद हाई कोर्ट जे 10 जस्टिस खे बदली करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। जस्टिस बाबर सत्तार पेशावर, जस्टिस मोहसिन कियानी लाहौर ऐं जस्टिस सुमन रफ़त सिंध हाई कोर्ट बदली फ़ैसिला अक्सरती राय सां कया विया। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर ऐं जस्टिस ख़ादम सुमरो खे बदली करण वारी सिफ़ारिश वापसि वरिती वई। अमरीकी सदर ट्रंप ईरान जे नयनि तजवीज़ुनि मां ख़ुशि नाहे। तजवीज़ुनि में ईरान जे जौहरी प्रोग्राम बाबति का बि वाज़े ॻाल्हि शामिल आहे। CNN दावा कई त सदर ट्रंप जंग जे ख़ात्मे लाइ ईरान जूं नयूं तजवीज़ूं क़बूल न करण जो इशारो ॾिनो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां यूरोपी यूनियन जी आला सतही वफ़द जी मुलाक़ात। नारेवाही यूरोपी कंपनियुनि जा कारोबारी नुमाइंदा बि वफ़द में शामिल। वज़ीर आज़म यूरोपी यूनियन जा पाकिस्तान बिज़नेस फोरम में वफ़द शिरकत ते थोरा मञा। शहबाज शरीफ़ चयो यूरोपी यूनियन पाकिस्तान जो सभ खां वॾो वापारी इतिहादी आहे। पाकिस्तान मां यूरोपी यूनियन खे सभ खां वधीक एक्सपोर्ट थींदी आहे। पाक हुकूमत यूरोपी यूनियन सां वापारी ऐं सीड़पकारी जे लाॻापनि खे हथी ॾियण जे लाइ संजीदा कोशिशूं जारी रखनि। पाक अफ़गान सरहद ते अफ़गान तालिबान ऐं फितल ख़वाज जे बिना जवाज़ अगराई। पाक फ़ौज तरफ़ां असराइतो जवाब। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज चमन सेक्टर में केतिरे अफ़गान तालिबान पोस्टुनि खे निशानो बणाए तबाह कयो। अफ़गान तालिबान जे सरशान अलमरजान एदी पोस्ट गाॾियुनि ऐं ॿियनि ठिकाणनि खे कामयाबी सां निशानो बणायो वियो। पाक फ़ौज ऑपरेशन ग़ज़बुल हक़ तहत अफ़गान तालिबान जे अगराई ख़िलाफ़ मज़बूत ऑपरेशन करे रही आहे। सदर आसिफ ज़रदारी चीन जे इनक़लाबी अॻुवाण माओ ज़ेतुंग जे अॻाणे शहर शाओशान जो दौरो कयो। स्क्वायर ते माओ ज़ेतुंग जे मुजस्समे ते गुलनि जा हार पिणु रखिया। सीनियर चीनी अॻुवाण ली जंग ऐं शाओशान एडमिनिस्ट्रेशन जे डायरेक्टर ज़ोंगशी सदर आसिफ ज़रदारी जी आजियां कई। सदर तरफ़ां माओ ज़ेतुंग मेमोरियल म्यूज़ियम जो बि दौरो, तारीख़ी रवादा, दस्तावेज़ ऐं तस्वीरुनि जो जाइज़ो वरितो। सदर आसिफ ज़रदारी तरफ़ां माओ ज़ेतुंग जे चीन में तारीख़ी तब्दीली आणण वारे किरदार जी वाखाण। संस्कृत माओ ज़ेतुंग जूं ख़िदमतूं चीन जी जिदोजहद, इतिहाद ऐं तरक़ी जे लाइ निहायत अहम आहिनि। अहिड़नि हंधनि जी हिफ़ाज़त सां क़ौमुनि खे पंहिंजी तारीख़ खे समुझण ऐं क़ौमी तरक़ी में तारीख़ी शऊर जी अहमियत खे उजागर करण में मदद मिले थी। पाकिस्तान लाइ $1 अरब करोड़ जी ईंदड़ किस्त जी मंज़ूरी वारे मामले ते IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास 8 मई ते तलब। IMF फ़ौज पाकिस्तान जे लाइ फंड सहूलत प्रोग्राम तहत 3 इक़्तिसादी जाइज़े जे मंज़ूरी जो इम्कान आहे। मौसमियाती तब्दीली GRS प्रोग्राम जे ॿिए जाइज़े जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। पाकिस्तान ऐं IMF जे विच में स्टाफ लेवल मुआहिदो 27 मार्च ते तइ थियो हो। पाकिस्तान जी मैशियत बहितरी न वधे पई। पाकिस्तान में मैक्रो इस्तेहकाम आहे। GDP 4% ताईं रहण जी उमेद आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो पाकिस्तान यूरोपी यूनियन बिज़नेस फोरम खे ख़िताब। चईं मार्च में करंट अकाउंट $1 अरब खां वधीक सरप्लस रहियो। रोशन डिजिटल सीड़पकारी जो अहम वसीलो आहे।
सिंध जेल खाते वारे वज़ीर अली हसन ज़रदारी जी कोशिशुनि सां 60 पुलिस मोबाइल्स 25 एम्बुलेंसिस ऐं 25 मोटरसाइकिलूं जेल अमलदारनि हवाले। जेल खाते जेलकारनि जे लाइ जदीद गाॾियुनि जी फ़राहमी जी तक़रीब मुनक़िद। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो आहे त सिंधी जेलुनि में जदीद गाॾियुनि जी फ़राहमी सां एहलकार वधीक बहितर नमूने ज़िम्मेवारियूं निभाए सघंदा। जेल खाते पारां हर सुपरिटेंडेंट खे सरकारी गाॾी ॾिनी वेंदी। समूरनि गाॾियुनि में ट्रैकिंग सिस्टम लॻायो वेंदो त जीअं शफ़ाफ़ियत ऐं निगरानी खे यकीनी बणाए सघिजे। जेल पुलिस एहलकारनि जे लाइ ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं वधायूं वयूं आहिनि। अमले जी खोट खे पूरो करण जे लाइ मई महीने में 1000 नवां एहलकार भर्ती कया वेंदा। एहलकारनि जी औलाद खे बि जेल खाते में नौकरियुनि जा मौक़ा फ़राहम कया वेंदा। पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका सिर्फ़ अवाम खे बहितर सहूलियतूं फ़राहम करण में यकीन रखे थी। आलमी सामूरी रस्तनि में रंड ख़ासि तौर ते हुर्मुज़ जी बंदिश आलमी अमुन मुआशी इस्तेहकाम ऐं उसंदड़ मुल्कनि जे लाइ संगीन ख़तरो आहिनि। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो सलामती काउंसिल में सामूरी सिक्योरिटी बाबति इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सामूरी रस्तनि जो तहफ़ुज़ न सिर्फ़ वापार पर डिघी तरक़ी सलामती जे हदफ़नि लाइ अणटर आहे। जदीद मैशत बिना खे रंडक जी सामूरी वापार ते ॿधलु आहे। हुर्मुज़ जी बंदिश ख़ुराक ऐं तवानाई जी फ़राहमी सां गॾु सप्लाई चेन खे मुतासिर करे रही आहे। ईरानी बचाव वारे नायब वज़ीर रज़ा तलाइनेक चयो आहे त अमरीका हाणे ॿियनि मुल्कनि ते पंहिंजी पॉलिसी मढ़ण जी पोज़ीशन में नाहे रहियो। अमरीका खे पंहिंजे गैर क़ानूनी ऐं गैर मुनासिब शर्त छॾणा पवंदा। ईरान आज़ाद ख़ासि तौर SCO मुल्कनि सां दिफ़ाई सलाहियतूं शेयर करण लाइ तयारु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ॻाल्हियुनि दरख़्वास्त के ईरान ट्रंप जी दरख़्वास्त ते गौर करे रहियो आहे। ईरानी वॾी वज़ीर अब्बास अराग़ची जो रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात खां पोइ ॻाल्हियूं। संदसि चवण ते रूस ईरान स्ट्रेटेजिक भाईवारी जी उन्हाई ऐं मज़बूती वाज़े थी वई आहे। रूसी सदर जो ईरान सां स्ट्रेटेजिक लाॻापा जारी रखण जो अज़म। अमरीका ईरान तकरार में टियाकड़ी जी आच। पुतिन जो चवणु आहे त ख़िते जे मुल्कनि जे मफ़ादनि में जेको मुमकिन थियो कंदो। अमरीकी फ़ौज वधीक जहाज़ ईरानी बंदरगाह ॾांहुं वञण खां रोके छॾियो। सेंटकॉम तरफ़ां ॿिनि जहाज़नि जी तस्वीर सां जारी कयल बयान में चयो वियो त हीउ क़दम अमरीकी नाकाबंदी जो हिसो आहे। मेरीन ट्रैफ़िक मूजिबि MT स्ट्रीम ईरानी झंडो लॻल टैंकर आहे। ॾखण लबनान ते इसराइली हमला 4 ॼणा शहीद 51 ज़ख़्मी थी पिया। वरी ख़बरदार मूजिबि इसराइली फ़ौज ॾखण लबनान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 1 दर्जन खां वधीक हंधनि खे निशानो बणायो। हिज़्बुल्लाह पारां इसराइली फ़ौज दस्तनि ते लबनान अंदरि हमलनि जी दावा। हिज़्बुल्लाह जो चवणु आहे त इसराइली फ़ौज बुलडोज़र खे निद जिबिल में निशानो बणायो। कंतिरा में हिकु मरकावा टैंक ते बि हमलो कयो वियो। ब्याज जी शरह में इज़ाफ़े खां पोइ स्टॉक मार्केट में नाकारी लाड़ो। कारोबार जी शुरूआत ते 100 इंडेक्स में 1276 पॉइंट्स जी घटिताई। आलमी मंडी में ख़ाम तेल जी क़ीमतुनि में वरी वाध। बेरिन ख़ाम तेल 109, WTI $97 फ़ी बैरल थी वियो। मर्बिन ऑयल $104 फ़ी बैरल विकिरो थी रहियो आहे। गाजी ख़बर पर सां कार इल्ज़ाम नारी क़त्ल ॻोठ गड़ी माकोड़ो में जवाबदार मोहम्मद हनीफ उर्फ अरबाब भट्टी दीदार भट्टी बंदूक जा फायर करे नाइला भट्टी खे क़त्ल करे छॾियो। वाक़े खां पोइ जवाबदार फ़रार। सरकार जी फ़रियाद ते 2 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। ऐं फरीदाबाद जे काछे वारे इलाइक़े में संगावती तकरार तां ॼणो क़त्ल ॻोठ भाणभे कारा चांडिया में सोटनि विच में झेड़ो थियो। गोलियूं लॻण सबबि अब्दुल जब्बार क़त्ल थी वियो। वाक़े बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल।